السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین علی قاضی میں بلیکار اویں یاسر احمد ہم کو اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب کیرالن جو ایشو जेको आहे उहो ज़ाहिर सिंध में आहिस्ता आहिस्ता वधंदो वञे थो पियो, महसूसु थिए थो पियो. हाणे त वफ़ाक़ ताईं बि ॻाल्हियूं वञनि थी पियूं. वॾा वॾा कुझु सहाफ़ी जेके आहिनि उहे व्लॉगर बि करणु शुरू थी विया आहिनि जेके इन ॻाल्हि ते ॻाल्हाईंदा बि न हुया पर हाणे ॻाल्हाईंदा पिया. ख़ैर अॼु ॾिठोसि त वकीलनि जे ज़ाहिर एहतजाज रखियलु हो, मार्च रखियलु हो कराची जी तरफ़, पर सॼो शारा फैसल बंदि, वॾी पुलिस कंटेनर बाक़ाइदा उन्हनि नफ़री दायर करे छॾी. इवन कराची बाग जा जेके सदर उहे बि चवनि पिया त असां नथा चाहियूं त कोई लड़ाई वग़ैरह थिए, न त छो जो इशू जेको आहे केनालनि जो आहे, जेको बि अहिड़ो इशू आहे उहो दॿिजी वेंदो. इन करे असां नथा चाहियूं त अहिड़ी का ॻाल्हि थिए. पर पोइ केनालनि ते वरी सक्सेसफुली उन्हनि पंहिंजो मार्च त मुक़ररु कयो. हाणे चवनि था इस्लामाबाद जी तरफ़ बि मार्च कंदासीं. ईद खां पोइ जूनियर ज़ुल्फ़कार साहब बि हुते मौजूदु हुया. इशू ॾाढो हॉट थी चुको आहे, पर इन नंढड़े में अंदरि रखिजे थो SSP हैदराबाद साहब ट्रांसफर थी विया. जी हा, हीअ ॻाल्हि हितां बेसिकली जेके हैदराबाद जे वकीलनि, हैदराबाद बार ऐं हैदराबाद जे मुख़्तलिफ़ वकील जेके मोबिलाइज़ थिया, एजिटेट करणु शुरू कयूं, उहो कयूं त SSP हैदराबाद सां मामिलो शुरू थियो ऐं उन ते वकीला साहिबान एजिटेट पियो कयो, मुज़ाहिरो पियो कयो. पोइ हुते हैदराबाद में बि हाईवे ब्लॉक कयो हुओ. ख़ैर फाइनली ॻाल्हि डिघी आहे. मुख़्तसर इहो त कल्ह हिननि ऐलान कयो 3 ॾींहं वकील साहिबान त असीं कराची में CM हाउस ते लॉन्ग मार्च कंदासीं. त फाइनली गवर्नमेंट जेको आहे उहो SSP जो ट्रांसफर जो ऑर्डर करे छॾियो. हाणे हिन ते आउं ॿियो वधीक छा चवां, सिर्फ़ु इहो ई त तव्हांखे यादि हूंदो त आउं शुरू में ई चवंदुसि बाबा जॾहिं देरि सवेर हिकिड़े पासे करिणो आहे त 18 ॾींहं कोर्टूं बंदि रहियूं, हिकिड़ी अफ़रा तफ़री रही, हज़ारे साइल जेके परेशान थिया, त अॻु में करे छॾियो आहे. सरकार एतिरो हिन खे इंघायो छो, लेकिन बहरहाल हाणे हुननि ट्रांसफर करे छॾियो. त जेके वकील साहिबान जो रिथियल लॉन्ग मार्च हो, पोइ उन्हनि चयो त हाणे वकील SSP ट्रांसफर वारी ॻाल्हि त ख़तमु थी, हाणे 6वीं आइनी तरमीम ऐं केनाल्स जे ख़िलाफ़ु इहो मार्च थींदो. त लामोहला उनजो मामिलो सिंध चीफ मिनिस्टर सां एग्ज़ीक्यूटिव मामिलो न हो, त उन्हनि चयो त ठीकु आहे, पोइ प्रेस क्लब ताईं वञी उन्हनि पंहिंजे कयो. लेकिन पुलिस ईअं बीठी हुई, ईअं शायदि सॼो शहर पुलिस ऐं रेंजर्स चौक करे वेठी, ॼण को सियासी पार्टी जा मुश्तैल कारकुन ईंदा हुजनि. वकील हुआ अचनि, एतिरो अहिड़ो त हुननि जो कोई इरादो बि मुंहिंजो न ख़्यालु वकील साहिबान जो हो त हू को अची तोड़ फोड़ कंदा या छा कंदा. बहरहाल हिकिड़ो शो थियो ऐं हुन खां पोइ वकील साहिबान चवनि था त असीं रमज़ान खां पोइ यानी ईद खां पोइ इस्लामाबाद में मार्च कंदासीं. ॾिसो 6वीं आइनी तरमीम त ज़ाहिर आहे उहो सॼो मुल्की मामिलो आहे, उनमें अक्सरियत वकिला साहिबान जी हिन हक़ में आहे त हीअ 6वीं आइनी तरमीम ठीकु न आहे. लेकिन कुझु वकील साहिबान जो ख़्यालु हुनजे ख़िलाफ़ु आहे. वकिला में अंदरि 100% हमानगी या हिकराए न आहे त 6वीं, अक्सरियत जो ख़्यालु आहे 6वीं आइनी तरमीम ख़तमु थियणु खपे. लेकिन हिकिड़ो वकील साहिबान जो ई हिकिड़ो धड़ो आहे जेको चए थो न ख़तमु थियणु खपे. इहो पार्लियामेंट जज तक आहे. लेकिन जेको केनाल्स जो मामिलो आहे, हीअ जेको चोलिस्तान ऐं पंजाब खे आबाद करण लाइ, वधीक ज़मीन आबाद करण लाइ जेके केनाल कढिया पिया वञनि, इन ते सिंध में को बि धड़ो अहिड़ो न आहे, को बि धड़ो अहिड़ो न आहे जेको चवंदो हुजे त हा केनाल ठाहियो. यानी केनाल्स ते सिंध जे अंदरि 99.9% तक़रीबन 100% हम आहंगी आहे, कंसेंसस आहे, इतफ़ाक़ी राय आहे सिंध जे अंदरि ते केनाल्स न ठहणु खपनि. हिन सां सिंध जी ज़मीन बंजर थी वेंदी. सिंध जी हालत अॻु में ई हींअर ई जेको सूरत आहे, कई असांजा ज़िला जेके आहिनि उनमें पाणी न पियो मिले, माण्हुनि जी फसलूं ख़राबु थियनि पियूं. डेल्टा जी अॼु टाइम न्यूज़ ते स्टोरी ॾिठी पए, भयानक सूरत आहे. त जेको तव्हांजो दुला दरिया कहिड़ो इहो सॾिबो आहे, लास्ट पुल जेको आहे, उनजे हेठि जेको आहे गाह पुठी आयो आहे, छाकाणि त उन ज़मानो थियो पाणी न आयो आहे. हीअ जेको चवंदा समुंड में पानी ज़ाया हो रहा है, हीअ छा किथां ॿियो रस्तो वठी टैक्सी में ॿिए पासे खां पाणी वेंदो आहे जे समुंड में, किथे ज़ाया हो रहा है. हुते सफ़ा ईअं भड़भाट लॻो पियो आहे, जंगल थी वियो आहे, जंगल थी. सो चवण जो मक़सदु आहे त अॻु में ई सूरत पाणी जी जो सिंध जेको आहे शदीद मुतासिर थिए पियो. हीअ जेके अगथियूं थियनि पियूं त 20 साल खां पोइ 25 सालनि खां पोइ ठठो बदीन न रहंदा, पोइ 30-35 सालनि खां पोइ कराची न रहंदो, त उहो छा सबबु आहे? इहे सही आहिनि. इहे जेके हाणे साइंटिफिक रिपोर्ट्स अचनि पियूं त इहे सबबु इहो ई आहे त पाणी समुंड खे न पियो लॻे. पर समुंड खे त तॾहिं लॻे जॾहिं विच में जेके माण्हू आहिनि उहो सिंध में आबादी लाइ ऐं पीअण लाइ न पियो मिले माण्हुनि खे. त हिन सॼी सूरत हाल में जॾहिं हीअ केनाल ठाहिण जी बि ॻाल्हि कनि था त वेतर सिंध जे अंदरि
हिकिड़ो इश्तियाल, कावड़ ऐं नाराज़गी, या हिकिड़ो डपु त यार सुभाणे छा थींदो, फितरी आहे। हाणे उन सिलसिले में ज़ाहिर वकील साहिबान को सियासी धुर न हूंदा आहिनि, हिकिड़ा हू सिविल सोसाइटी जो हिकिड़ो सेक्शन आहे। पर तव्हां ॾिसो सिंध में वकील साहिबान बि एक्टिव आहिनि, पर स्टूडेंट्स बि अॼु पाण ॾिठो पिए त मुख़्तलिफ़ नंढे वॾे, इवन कराची में बि हिकिड़ी ज़ेबल अलाए कहिड़ी आहे, मतिलबु ज़ेबुल यूनिवर्सिटी ऑफ लॉ, अच्छा ज़ेबल यूनिवर्सिटी ऑफ लॉ, त उते जा स्टूडेंट्स नंढे नंढे इलाइक़नि मां ॿार शागिर्द, सिविल सोसाइटी जा ॿिया माण्हू, वकील, आबादगार, हाणे को हर हंधि को सियासी पार्टियूं मौजूदु न आहिनि। ॾिसो अगरि हिकिड़े नंढड़े शहर में को 500 माण्हू 100 माण्हू इकट्ठा थियनि था को एहतजाज या मार्च करण लाइ, त 2 छोकिरा को अगरि कंहिं बि पार्टी जो झंडो खणी अची वञनि था, त जो मतिलबु इहो न आहे त उहो 100 जा 100 माण्हू हुन पार्टी सां सलाहियल आहिनि। ठीकु आहे, हू बि हुन शहर जो हिसो आहिनि, शहरी आहिनि, हू पंहिंजी पार्टी जो झंडो खणी अचनि था। पर हीउ थिए पियो, ही जेको आउं बार बार ॻाल्हि कयां पियो, त हीउ जेको खुदरो थिए पियो, जेको ऑर्गेनिक आहे, हीउ हिन खे केरु मैनेज न पियो करे, इहो अगरि वधंदो वञे थो त पोइ मुंहिंजे ख़्याल में जेके माण्हू बि हिन महिल सिंध जी पल्स खे, सिंध जी नब्ज़ खे, सिंध जे सियासी ऐं अवामी, सियासी न पर अवामी मूड खे गेज या असेस करे रहिया हूंदा त भई सिंध जो हिन महिल अवाम जो ख़ल्क़ ख़ुदा जो हींअर मूड छा आहे, त हुनखे जंहिंखे चइबो आहे त पल्स गेज करणु या नब्ज़ गेज करणु जो जाचणु, त मूंखे ईअं लॻे थो त हुननि खे हाणे अंदाज़ो थी रहियो हूंदो आहिस्ते आहिस्ते त हीउ नब्ज़ हाणे तेज़ हलणु शुरू थी आहे, बुख़ार वधे पियो। आई थिंक कि पल्स जेको आहे उनजी रेट वधी वियो हूंदो, त मतिलबु बुख़ार वधे पियो। हाणे कि केतिरो वधणु ॾियणु, केतिरो गेज करणु चाहिनि था, इहो मुंहिंजे ख़्याल जी ज़रूरत न हुजणु खपे, जेतिरो थिए पियो सम्झणु खपे, छाकाणि त ॻाल्हि इहा आहे त हीउ कंट्रोल थी न सघंदो। जी हा, त लेकिन ॾिसूं हिन में को जीअं मूं अर्ज़ु पियो कयो त कुझु काफ़ी शयुनि ते कुझु हिकिड़ो सेक्शन चवंदो आहे हिकिड़े पासे हूंदो आहे, ॿियो सेक्शन ॿिए पासे हूंदो आहे। मिसाल वकील साहिबाननि जो जेको कराची में थियो, उनमें जूनियर ज़ुल्फ़कार बि हो, त ज़ैन शाह बि हो, त ॿियनि पार्टियुनि जा बि को नुमाइंदगी हूंदी। हिते सुवाल इहो न आहे, अच्छा हाँ उन ते अचां थो, हिते ख़ुदि पीपल्स पार्टी बि कोई केनालनि जे हक़ में त कोन्हे। सो अलिफ़ खां ये ताईं सभिनि जे ख़िलाफ़ु आहिनि। बट अॼु जेको तव्हां सही मूंखे यादि ॾियारियो त जेको आफ़ाक़ अहमद MQM हक़ीक़ी जा आया, आफ़ाक़ अहमद जो जेको सॼो ज़िंदगी जो प्रोफाइल रहियो आहे सियासी, उहो हिकिड़ो मतिलबु बेस्ड ऑन टोटल तासुब रहियो आहे, सिंपल ॻाल्हि, ॾाढी लसानियत ऐं इथनिसिटी ऐं हुन ते रहियो आहे। जी हा, इहो पहिरियों दफ़ो आहे जी हा, जो हो बि अची चए पियो जी हा, त भई असीं सिंधियुनि सां गॾु आहियूं। एक्चुअली आफ़ाक़ अहमद खे मतिलबु सुठी ॻाल्हि आहे, छाकाणि त हू हिते जो ई मुस्तक़िल वासी आहिनि, लेकिन आफ़ाक़ अहमद खे सिंधियुनि सां गॾु हुजण वारी ॻाल्हि खां वधीक चवणु खपे त हू सिंध सां गॾु आहे। सिंधी बि सिंध में रहनि था, उर्दू ॻाल्हाईंदड़, पंजाबी ॻाल्हाईंदड़, जेके बि हिन या इवन उहे पछतो ॻाल्हाईंदड़ जेके सिंध में रहनि, जेके सिंध सां हाणे जुड़ी विया आहिनि, जिन्हनि जो हाणे ॿियनि इलाइक़नि सां वास्तो कोन्हे, उहे सभु सिंध वासी आहिनि। त हीअ हिकिड़ी सुठी ख़ुशाइन ॻाल्हि आफ़ाक़ अहमद जो अचणु हुई। ऐं आउं सम्झां थो त हिन मां MQM पाकिस्तान खे बि कुझु सबक़ु या हाणे भणी हिन जी कावड़ में मुखालफ़त न शुरू करे छॾी। लेकिन छाकाणि त हीउ केनाल जेको आहे हीउ को ईअं न आहे त सिंध दरिया सुकंदो त कराची जो माण्हू जेको आहे हुन ते असरु न पवंदो। इहो हर हंधि असरु पवंदो, हर ॿोली, हर नसल, हर तबिके जे ऐं फ़िके जे माण्हू ते असरु पवंदो। सो सभिनी जो गॾियल इशू आहे। कॉलर सागर ज़फ़र नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम बेटे, यासिर मोहतरम अली काजी साहब, सलाम हो आप पर, सलामत रहें, खुश रहें। वालेकुम सर बेसिकली तो हम यानी आज से नहीं सर 1400 साल से मैं समझता हूँ मौला कायनात के दौर से हमारा ताल्लुक सिंध से है। काजी साहब सादात का असर शुरू से जो भी तारीख आपने भी बहुत पढ़ी है, तो बीइंग एन ओल्ड सिंधी और बीइंग एन हम जैसे यहाँ पैदा हुए, हमारा सूबा है ये सिंध, और हमारे सूबे की तरफ अगर कोई टेढ़ी आंख से देखेगा, आज मेरा खून बलियों उछल रहा था खुशी से। नौजवान वो कल है कि जब मैंने नारेबाजी सुनी है सर कल रात से, मैं बेसिकली मैं भी लॉ किया है, लॉ ग्रेजुएट लीगल एडवाइजर रहा हूँ। मुझे बड़ी खुशी हो रही थी कि ये एक
हमारे माशरे में और फिर वहाँ तो जूनियर जुल्फ़िकार अली भुट्टो की आमद और जिस तरह स्टूडेंट्स का शामिल होना, तो सर सिंध हमारा सुरखैल सूबा है, पूरे पाकिस्तान में नंबर 1 पे है, जहाँ के लोगों का जो ये बन गया है जज्बात, हम पानी की खातिर जान दे देंगे। हम तो 1400 साल से पानी पिलाते चले आ रहे हैं, पानी छीनने नहीं देंगे। काजी साहब प्लीज, आज काजी साहब आप भी कलम तोड़ दें सर, थोड़ा सा हमारे सूबे की इस नई उसको यानी बेदारी को सपोर्ट कीजिए सर। जी जी से जी फी अमन। ॿियो बि कॉल अकील अहमद शिकारपुर में। जी अकील साहब छा चवणु चाहींदा? अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। दादा असांजो सुवालु आहे अली काज़ी साहिब जन खां, त जेको हे पाणीअ जो मसइलो हली रहियो आहे, हाणे फर्स्ट ॻाल्हि इहा त जेको तरबेला डैम आहे उन्हीअ में जेको 9 लख एकड़ मिलियन फीट पाणी माना जमो थींदो आहे, हाणे उहो वञी बीठो आहे 4.5 माना 50% घटिजी वियो आहे पाणीअ जी स्टोरेज, जेको त उन्हीअ में सिल्ट भरिजी वई आहे तमामु। हाणे हिकु इहो, ॿियो दरियाए चनाब ते नंढा नंढा डैम ठाहिया था वञनि 3 जेके मीडिया में बि अचनि था, ऐं उहे नंढा डैम ठाहिया था वञनि, उहो पाणी स्टोर कंदा। उन पाणीअ खे अॻियां हली वरी डाइवर्ट कयो वेंदो दरियाए सतलज जा जेके ॿिया आहिनि उन्हनि जा, जेके पहिरियों ई माना इंडिया खे पहिरियों ई माना उहे विकामणियल हुया। हाणे दरिया रहनि था 3, इंडस, झेलम, चनाब। हाणे इहे ई बि झेलम ऐं चनाब जा ई मेन जेके रूट्स आहिनि पाणीअ जूं, उहे जॾहिं डाइवर्ट थी वेंदियूं सिंध नदीअ में पाणी अॻियां ईंदो ई न, इहो त वॾो हिकिड़ो माना हानिकार आहे सिंध लाइ। ऐं इहो इन जे बारे में अली काज़ी साहिब छा कंदा? ॿियो इहो खणी खां पुछंदासीं जेके सिंध जूं पार्टियूं आहिनि, पीपल्स पार्टी आहे, पीर पागार हुआ, या जेके वकील आहिनि, ॿिया आहिनि माण्हू आहिनि, इन्हनि मां टीम ठाहे वञी जेका उन्हनि लोकेशननि ते वञी जिथे इहे निकिरनि था केनाल, त छा उहे उते कमु हले थो या नथो हले, इहा कीअं ख़बर पए? माना इहा एक्यूरेशन कीअं अची सघे? माना सिंधी माण्हू माना या सिंध सूबो या बलोचिस्तान अॻियां। ठीक साईं। जी नकवी साहब, देखें बात यह है कि अपने हकूक़ के लिए, अपनी एक बका के लिए, ये कोई इजाफी हक मांगने की बात ही नहीं हो रही है। ये ऐसा कुछ नहीं हो रहा है कि सिंध के आदमी कह रहे हैं कि जी हमें जितना पानी मिलता था आप उसको बढ़ा दें, इससे हमारा गुजारा नहीं हो रहा। ऐसा कुछ नहीं हो रहा। ये ज़्यादा कुछ भी नहीं मांगा जा रहा, सिर्फ ये कहा जा रहा है कि जो पहले से चलता आ रहा है, जो ख़ुद कम है। आज भी इस अखबार में ख़बर पढ़ रहा था कि इरसा कहता है कि 25% पानी की शॉर्टेज जो है वो सिंध में होगी और 4% पंजाब में होगी इधर से। जबकि जो दूसरे इंडिपेंडेंट हैं, जो एक्सपर्ट्स हैं, वाटर एक्सपर्ट्स हैं, उनका कहना है कि सिंध में ये शॉर्टेज 50% तक है, ये 25% नहीं है। लेकिन अगर इरसा की ही बात मान लें कि 25 और 4 का क्या हिसाब है, और फिर आपने सीजे लिंक कैनाल इस वक्त खोल अभी तक खुला हुआ है, इससे तो आप ना खोले ना। वो कहते जी हमारे हिस्से का पानी है, तो ये जो हिस्सों का पानी है, हमारे हिस्से का पानी कहाँ से गिनोगे भाई? जो आप उसको वहाँ से गिनना, आप उसको गुड्डू से गिना है ना, कि गुड्डू जहाँ सिंध में पानी दाखिल होता है उससे पहले कई जगहों पर मशीन्स लगी हुई हैं और पता नहीं कितने मिलियन कितने जो क्यूसेक पानी जो है वो लिफ्ट से, और जो मशीन्स होती हैं, पंपिंग मशीन्स होती हैं, उससे वो चोरी होता है। आप गिनते हमें वहाँ से नहीं हैं, आप तो देख सिंध के अंदर पानी कितना दाखिल हुआ है, सिंध की जहाँ पर सिंध की इरिगेशन डिपार्टमेंट की अथॉरिटी है। सो बेपनाह इसमें और भी टेक्निकल गुफ्तगू है, इधर हम टेक्निकल गुफ्तगू नहीं कर रहे। बात तो यही है कि जो बका का सवाल है, हक का सवाल ही नहीं है। हम तो कोई हक मांग ही नहीं रहे, हम तो कह रहे हैं कि जो है कम से कम उसको, वो भी सही नहीं हो रहा, ये कोई 91 के अकॉर्ड की रूह के मुताबिक नहीं हो रहा, लेकिन जो हो रहा है आप उसको तो चलने दें। ये तो आप उसमें से भी लिए जा रहे हैं। तो उस हवाले से जो तहरक आस्ते आस्ते सिंध में पैदा हो रहा है, और मुझे जो सबसे ज़्यादा खुशी है कि इसमें लोग अपनी जो उनकी जो बंटवारे हुए हैं उनको इस वक्त एक तरफ किया जा रहा है। अब इसके खुदा खैर करे कि ऐसा कुछ ना हो कि फिर लोगों को किसी और तरफ गामजन कर दिया जाए। वो मैं नहीं मतलब दुआई की जा सकती है उस सिलसिले में, लेकिन उम्मीद ये है कि ये जो तहरक है, ये जो लोगों के अंदर एक क्रिएट हो रहा है, एक कि भाई उनको मतलब हाथ पे हाथ धर के नहीं बैठना है, कुछ करना है और सबको करना है,
کسی ایک تنظیم کو, کسی ایک زبان بولنے والوں کا سوال نہیں ہے, سب سندھ باسیوں کا کاز ہے. अकील साहब ही तव्हां जेकी ॻाल्हि कयो, इहे जेके नंढा डैम्स ठहनि पिया, इन्हनि मां ई पाणी डाइवर्ट थी हिननि कैनाल्स में वञिणो आहे. ख़ुदि उन भाषा खां बि इहो थियणो आहे. पर पाण हिते अकील साहब टेक्निकल गुफ़्तगू छाजे लाइ पिया कयूं? ॾिसो, टेक्निकल गुफ़्तगू शुरू थींदी आहे, आउं त घटि में घटि माहिर कोन आहियां, पर हुन में त कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त बाबा हीउ जेको चोलिस्तान में तव्हां अरबे रुपयनि जो प्रोजेक्ट ठाहियो पिया, इहो फिज़िबल ई न आहे. हुते जी ज़मीन, हुते जेके पाणी खे तव्हां ज़ोरी धिके किथे ई नथा मोकिले सघो. हुते हू वारियासी ज़मीन आहे. तव्हांजे पाड़े वारो मुल्क बि नाकाम थियो, इहो न करे सघियो. जंहिं इलाइक़े रेगिस्ताननि खे आबाद करणु त, ऐं पोइ तव्हां वटि एतिरो पाणी हुजे आहे जो तव्हां तजुर्बा करे सघो, तव्हां वटि एतिरो नाणो हुजे जो तव्हां इहे तजुर्बा करे सघो, त भले पिया कयो. न तव्हां वटि वांदो मतिलबु इज़ाफ़ी नाणो आहे, न पाणी आहे, पोइ तजुर्बा छाजे लाइ था थियनि? हरूभरू माण्हुनि खे छो था परेशान कयो? अञा ताईं अलाए केतिरा पैसा लॻी विया हूंदा, अलाए उहे ज़ाया थींदा, अलाए छा थींदो. कॉलर वठी मोहसिन बेलार राणीपुर मां. जी बेलार साहब, छा चवणु चाहींदा? साईं तव्हांजो सलाम. काज़ी साहिब खे सलाम. साईं अर्ज़ु इहो त काज़ी साहिब, तव्हां 2010 में दरिया जो ॾींहुं मल्हायो, 24 जनवरीअ ते. हाणे 14 मार्च ते हाणे हफ़्तो खनि अथसि दरियाहनि जो आलिमी ॾींहुं आहे. हुन हिसाब सां तव्हां को टाइम न्यूज़ हिसाब सां को माना दरिया में गुलनि रखण को प्रोग्राम कयो या अपील कयो त माना दुआ तव्हां बि कनि, तव्हां सां कम घणा थी वेंदा आहिनि. महिरबानी हिन में ॻाल्हाए. ठीकु साईं. जी बेलार साहब, ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, ॾींहुं ज़रूरु मल्हाइजे, पर हींअर रमज़ान आहे. 14 मार्च ताईं चवनि पिया दरियाहनि जो आलमी ॾींहुं आहे, पर हाणे 14 मार्च ताईं त आई एम श्योर की रमज़ान हलंदा. उन महिल त माण्हू कोन, थोरी हाणे मौसम बि, लेकिन ॾिसी ऐं बिल्कुलु पोइ 14 मार्च न सही त दरियाहनि जो आलमी ॾींहुं ज़रूरी न आहे. पाण दरिया जो पंहिंजो ॾींहुं, पोइ भेरे बि दरिया जो ॾींहुं जॾहिं पाण मल्हायो हो त हुनमें को आलमी ॾींहुं त कोन हो दरियाहनि जो. बसि पाण पंहिंजे सिंधु जो पंहिंजो ॾींहुं मल्हाए सघूं था, त उहो 14 अप्रैल में बि थी सघे थी, ईद खां पोइ बि थी सघे थो ॾींहुं. उहो त को ज़रूरी न आहे त पाण हिन ॾींहं जी मुनासिबत सां मल्हायूं. उहे बि ॾींहं जेके हुजनि था सर, जीअं मिसाल अॼु ख़वातीन जो आलमी ॾींहुं आहे, त आउं चाहियां थो त यार ही अगरि ख़ातून जी रिस्पेक्ट ऐं हुनजी हक़नि ऐं हुनजी इज़त लाइ मल्हाइजे थो, त ख़ातून त मां हुजे थी, बि हुजे थी, त हुनजो त 365 ॾींहं एतिराम थियणु खपे, 365 ॾींहं हुन सां मोहबत थियणु खपे, 365 ॾींहं हुन खां दुआ वठणु खपे. त लेकिन भला अलामती तौर ते हिकिड़ा ॾींहं मल्हाइजनि था अॼु हिन. सो आउं चाहियां थो असांखे पंहिंजे दरिया जी पोइवारी जेका आहे ऐं हुनजी जेका मालिकी आहे, उहा 365 ॾींहं करणी पवंदी. सही, हिकिड़ो ॾींहुं बि ग़फ़लत कईसीं त पोइ इहो थींदो आहे. अच्छा, जेको हीउ वकील चवनि था त ॻाल्हि जेका वधंदी, हाणे ईद खां पोइ तहरीक जेका इस्लामाबाद जी तरफ़ ईंदी, PTI बि ईंदी, कुलूट त न थींदी शयूं. ॾिसो, फ़िलहाल त ऐलान कयो अथनि, ऐं हाणे ज़ाहिर आहे ऐलान पहिरां बि कयूं, रमज़ान खां पहिरियां बि. हा, ॾिसूं त हिन जी का शिकल शबी कीअं थी ठहे, छाकाणि त हिन में 6वीं आइनी तरमीम ऐड थियल आहे. मूंखे ख़बर न आहे त वकील बिरादरी में इतिहाद त ठीकु आहे पंहिंजी जाइ ते, लेकिन केनाल्स जे इशू ते सिंध जे वकीलनि सां छा पंजाब जा वकील गॾु बीहंदा? सवाल आहे. जी हा. साॻी रीति KP जो वकील हिन इशू में पंहिंजे पाण खे केतिरो रेलेवेंट सम्झंदो ऐं केतिरो इन्वॉल्व थींदो, इहो ॿियो सुवालु आहे. ठीकु, 6वीं आइनी तरमीम आहे त हुन ते लेकिन ॾिसी इहे सभु शयूं ऐं ॾिसो ही ज़रूरु हिते जा माण्हू कोशिशि कंदा, हिकिड़ी कोशिशूं थींदियूं आहिनि, हुन मां शयूं डेवलप थींदियूं आहिनि, मोमेंटम ठहंदो वेंदो आहे. ऐं नथो चाहियां त हीअ अगरि SP वारो मामिलो न थिए हा त हीअ वकील साहिबान अॼु ही लॉन्ग मार्च न कंदा, लेकिन किथां का शइ कंहिं बि सबब जे करे शुरू थींदी आहे, इहो असां तारीख़ भरी पई आहे अहिड़े माण्हू, पोइ दंग वञी के ॿिए हंधि कंदी आहे. सो हू जेको मामिलो आहे त रमज़ान खां पोइ छा थियणो आहे, रमज़ान खां पोइ पाण अगरि सियासी हवाले सां तव्हां पुछो पिया, PTI जो तव्हां ज़िक्र कयो, अञा ॾिसणो आहे त JUI हुन ग्रैंड अपोज़िशन जो हिसो ठहणु वञे पई, न पई वञे. अॼु कामरान मुर्तज़ा साहब जियो प्रोग्राम ते वेठा हुया, उहो चवनि पिया त
कल वारी ॻाल्हि थी त अली अमीन गंडापुर साहिब ते असांखे यकीन न आहे। गंडापुर साहिब मां महसूसु थिए थो त हू डबल गेम खेॾे थो पियो, कॉन्टेक्ट बहाल करे वेठो आहे। कल पाण डिस्कस कयो सही। हाँ ॾिसो ॻाल्हि इहा आहे त मौलाना फज़ल रहमान अपोज़िशन जे इतिहाद में शमूलियत लाइ ख़ान जे साम्हूं या PTI जे साम्हूं कहिड़ा शर्त रखिया हूंदा उहो त हिकिड़ी जुदा बहस आहे न। ऐं हुन मां अक्सर शर्त जेके आहिनि उहे ऑफिशियली न ईंदा। मिसाल अगरि JUI जो शर्त आहे त गंडापुर खे हटायो चीफ मिनिस्ट्री तां त उहो डिमांड न कंदा ज़ाहिर आहे त उहो पब्लिकली त न थींदी। पर मौलाना फज़ल रहमान इहो चई सघे थो त भई आऊं अपोज़िशन में हुजां, सूबे में जेको तव्हांजो माण्हू चीफ मिनिस्टर आहे जंहिं वटि पावर्स आहिनि उहो मूंसां ठहे कोन थो, हू ॿिए हंधि ठहियलु आहे। हाणे इल्ज़ाम भले लॻाए त ॿिए हंधि ठहियलु आहे, पर बेसिकली त पाण में नथा ठहनि न, सेम डिस्ट्रिक्ट जा आहिनि। सेम डिस्ट्रिक्ट त मौलाना फज़ल रहमान बि तूं चए थो भई हिन माण्हू सां कीअं सुभाणे स्ट्रेटजी ठाहिणी आहे, कोलैबोरेशन थियणी आहे। JUI जे माण्हुनि खे अगरि को KP में को सनोथलो कुझु कमकार हे हो सभु मामला थींदा आहिनि न। त असां त गंडापुर सां असांजी केमिस्ट्री नथी ठहे त पोइ हिनखे हटायो। हाणे मूंखे ख़बर न आहे त ख़ान साहिबु इहो मञंदो न मञंदो। सो अगरि ही जेतिरो पुरतमाद आहिनि ही असद कैसर ऐं राजा सलमान अकरम राजा साहिब त न मौलाना फज़ल रहमान मञी वेंदो। मुंहिंजे ख़्याल में त अगरि वॾे वॾी शर्त हूंदी गंडापुर खे हटाइणु, अगरि ख़ान साहिबु हुन त ओके करे छॾियो आहे त पोइ फज़ल रहमान साहिब खे ॿाहिरि रहण जी ज़रूरत न रहंदी। हूअं अली साहिब अगरि ॾिठो वञे त वुड दैट मतिलबु इहो PTI खे फेवर कंदो त एतिरो मौलाना फज़ल रहमान साहिब खे अकोमोडेट करे ऐं पंहिंजे CM खे हटाए। उहो मेजर चेंज आहे हिकिड़ो वॾो। कॉलर वठी अचो पहुचंदा इरफान अली सीलो शहदादकोट मां। जी सीलो साहिबु छा चवणु चाहींदा? सभ खां पहिरीं साहिब खे मुंहिंजो सलाम क़बूल कयो। सर ॾाढो अॼु वकीलनि जी जिदोजहद खे असीं जस पेश कयूं था। असांजे वकीलनि हमेशह तारीख़ में पाण मल्हायो आहे। केनालनि जे ख़िलाफ़ जेका पंहिंजो रैली कढी अथऊं ऐं मार्च कढियो अथऊं वज़ीर लाहौर साॾो, उन्हनि खे जस पेश कयूं था। ऐं हक़ीक़त में जेको आहे जेको कमु पंहिंजो चूंडियल नुमाइंदनि खे करणु खपे, बोतारनि खे करणु खपे ऐं वॾेरनि जागीरदारनि खे जिन जूं हज़ारे एकड़ लखे एकड़ ज़मीनूं आहिनि उहे ख़ामोश आहिनि। पर शाबस हुजे वकील जेके वीचारा हुननि खे हिकु जरे बि कोन्हे, पर सिंध जे जेको आहे पाणी जे हवाले सां ॾाढो पुरजोश आहिनि ऐं शानदार जेको आहे जिदोजहद आहे उन्हनि जी। असांखे उमेदु आहे त हाणे ज़रूरु जेको आहे न ही केनालनि जे ख़िलाफ़ आख़िरी मरहले में जिदोजहद दाख़िल थी चुकी आहे। ऐं मां इहो तव्हांजे तवसु सां इहो चवंदुमि त हाणे आख़िरी जेको बॉर्डर जेको आहे न सिंध ऐं पंजाब जो, जेसिताईं ओसी ताईं जेकॾहिं नथा वञनि तेसिताईं जेको आहे न इहो कमु बंदि न थींदो। आख़िरी जेको मार्को थींदो उहो सिंध ऐं पंजाब जो दंगल थींदो। ओबाड़ो कमु शही अथव। महिरबानी जी ठीकु सही। हाणे बाक़ी त सिलो साहिबु जेको ॻाल्हायो, पर तव्हां चओ था जिदोजहद आख़िरी मरहले में दाख़िल थी वई आहे। सही एतिरो सोलो सम्झो अथव छा सिलो साहिबु? आख़िरी त कोन्हे, लेकिन बहरहाल हाणे सिंध में जेका महीनो पहिरीं आऊं बि चवंदो हुउसि त मूंखे अञा हू ओतिरी तहरक नज़र नथो अचे सिंध। हाणे मूंखे थिए थो त नब्ज़ चुरे पई। सो अञा आख़िरी मरहलो मुंहिंजो न ख़्याल सिलो साहिबु आयो आहे। ही अञा वधंदो त पोइ ॾिसूं। नसीर बुगियो मोरो मां। जी बुगे साहिबु छा चवणु चाहींदा? छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर ठीकु ठाक? जी साईं। साईं हाणे इहो अॼु औरतुनि जो आलमी ॾींहुं हो ऐं जेको रिज़र्व सीटुनि वारो मामिलो आहे उनखे ख़ामोशी थी वई आहे, वरी उहो चुरपुर नथो थिए। हाणे ॿियो काज़ी साहिबु चई वियो त भई चोलिस्तान खे आबाद करणु वारियासीं खे करणु ॾाढो मुश्किल आहे। पंजाब में टेक्निकल माण्हू न आहिनि, इहे छो पिया था कनि? मां सम्झाए त ख़तमु थियणु खपे। ठीकु साईं। ॿियो बि कॉलन अब्दुल सबूर सुमड़ो कराची मां। जी सुमड़ो साहिबु छा चवणु चाहींदा? शिकारपुर मां। जी सुमड़ो साहिबु छा चवणु चाहींदा? जी साईं। इंशाल्लाह हाणे बि उहे कामयाबु थींदा ऐं इहे केनाल जेको कैंसिल कराए मोटंदा ऐं जॾहिं मोटनि त इहे लबे मिरान में सभिनी वकीलनि जा नाला लिखिजनि ऐं हिनखे अवार्ड ॾिजनि। इन कारी साहिब जो छा तबसरो थींदो सर? थैंक यू। जी साईं ठीकु आहे। अवार्ड ॾिजनि। हा साईं छा औरतुनि जे ॾियारे साईं ॻाल्हि कई? हा न
रिज़र्व सीटुनि ते नसीर ॿुगियो सां हासे खोर असांजे एपेक्स कोर्ट में ही मामलात आहिनि, उन्हनि जो अलाए कॾहिं वारो लॻंदो। कई मामलात पेंडिंग पिया आहिनि। जीअं साईं ॿुगियो सां हाणे आइनी बेंच आहे साईं, 26 आइनी तरमीम खां पोइ आइनी बेंच लॻल आहे। उन्हनि खे चयो वियो आहे त वारे वारे सां हलबो। जीअं उहो जीअं 1980 में केस कयो आहे, पहिरीं उहो हलाए पूरो कयो, पोइ नओं केस हलाइजो। जॾहिं थी अचे वारो सही मिलिट्री केस में ई लॻा पिया आहिनि, तक़रीबन साल थी वियो अथनि। सो बहरहाल आइनी अदालत साईं जॾहिं फ़ैसिलो कंदी ॿुगियो साहिबु पाण सभु पोइ उते तबसरो कंदासीं। बाक़ी साईं छा चयो त चोलिस्तान वारी ज़मीन खे छो था आबाद कनि? केरु चयो साईं? ॿुगियो साहिबु ॿी ॻाल्हि साहिबु इहा ई कई त न करणु खपे, न करणु खपे, बिल्कुलु सही, न करणु खपे। सुबूर साहिबु हीउ जेको केरान ते साईं चयो त वकीलनि खे इनाम ॾियणु खपे। सही, बिल्कुलु जेको बि पंहिंजी धरती लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे बका लाइ करे पियो, एफर्ट करे पियो, सही बिल्कुलु सभिनी खे शाबाश हुजे। हू चाहे वकील साहिबान हुजनि, चाहे हू पिथकड़ो ॿारलो जेको कल्ह अलाए मूंखे नंढड़ी स्टेशन ते ॾिठो तक़रीर करे रहियो किनालनि जे ख़िलाफ़ु, हुनखे बि हुजे। छाकाणि त इहो केर बि कंहिं ते थोरो न पियो करे। इहो अहिड़ो काज आहे जेको सभिनी जो आहे। जी हा, इहो कंहिंजे हिकिड़े जो आहे ई कोन। हाणे अगरि कंहिंजी जिरे बेकड़ ज़मीन आहे न आहे, दैट इज़ नॉट रेलेवेंट। हीउ सिंध जी बका जो मामिलो आहे, सो उहो थियणु खपे। ऐं हीअ जेका हिकिड़ी ॿी ॻाल्हि पहिरीं शायदि कंहिं दोस्त कई त साईं जेके असांजा भोतार आहिनि उहे छो नथा निकिरनि। मूंखे बल्कि हर कंहिंजा पंहिंजा मुफ़ाद बि हुजनि था ऐं हर कंहिंजी पंहिंजी बर्दाश्त जो लेवल बि हुजे थो। हीउ जेको चोथों पंजो ॾींहुं मूं किथे मुर्तज़ा जतोई जी हिकिड़ी क्लिप ॾिठी त उन में उहो चए पियो त अगरि असांजा जेके पाण बि चए पियो त असांजी क्लास यानी जतोई साहिबु पंहिंजे ई उन क्लास जे माण्हुनि खे मुखातिबु हो त अगरि हीअ वॾेरा भोतार इहे सरदार इहे जेके आहिनि अगरि माण्हुनि सां ईअं जे इशूज़ ते अॻुवाणी हिननि छॾे ॾिनी त पोइ माण्हू हिननि खे बाईपास करे वेंदा। दैट्स प्रिसाइज़ली थींदो इहो ई आहे त माण्हू पोइ जेको चइबो आहे चए आखे मां निकिरी वेंदा आहिनि। उहे चवंदा त अगरि तव्हां असांजी अॻुवाणी नथा करे सघो ऐं तव्हां वटि अगरि असांजी कॉज़ सां तव्हां जुड़ियल न आहियो त वॾा हूंदव, चङा हूंदव, मठा हूंदव, जेको हूंदो पंहिंजे घर में हुजो त पोइ माण्हू खुदिरो करणु शुरू करे छॾीनि था। ऐं अॼु जे दौर में ईअं आहे बि न त सभु माण्हू को कंहिंजे चए में हुजे। हीअ जेके असां वटि हींअर बि तव्हां ॾिसो पिया न जेके हीअ ऑर्गेनिक थियनि पिया, हीअ असांजा नंढा नंढा शहर आहिनि। शहरनि ते कंहिं भोतार जी एतिरी ताक़त न आहे जो शहरी माण्हू खे चए, चाहे खैपुर नाथन शाह हुजे, मेहड़ हुजे, भरपासे में ॻोठनि में वरी बि दाबा साबा हूंदा आहिनि त भई ॻोठनि जा चङा शहरनि में चाहे नंढा शहर हुजनि त इहो माण्हुनि जी हिकिड़ी पंहिंजी हू आहे छा चइजे त हिकिड़ो पंहिंजो जेसिताईं उहो जोश ऐं जुनून पंहिंजो ईंदो आहे, केरु कंहिंजे अंदरि विझी नथो सघे यासिर साहिबु। केरु कंहिंजे अंदरि मोहबत या नफ़रत ज़ोरी थापे नथो सघे। मिसाल अगरि आउं चवां त यार पंहिंजे कल्चर सां, पंहिंजी ॿोली सां, पंहिंजे सां मोहबत कयो त बसि केरु कंहिंजे चवण सां आउं करे वठंदुसि या मुंहिंजे चवण सां केरु करे वठंदो। यार पाण में भाउ थियो, इंसानियत जो अगरि दर्स ॾियण सां अगरि सभु माण्हू इंसानियत जे पोयां लॻी वञनि त बसि पोइ त दुनिया में इहो क़त्ल गारतगिरी इहे सभु न थिए। पंहिंजो शौक़ु, पंहिंजे अंदरि जो आवाज़ु हुजे थो, जेको अंदरि जी ख़्वाहिश हुजे थी, जंहिंमें जेको माण्हू में उहो जोश आणे थी, उहो जुनून आणे थो त यार हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे। सो पंहिंजे दरिया सां मोहबत लाइ जेका मोहबत ऐं जुनून आहे उहो न कंहिं में ज़ोरी विझी सघे थो, न हुनखे ख़तमु करे सघिजे थो। कॉलनि सां अल्लाह बख़्श मैसर मेड़ मां। जी मैसर साहब छा चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। जी वाम सलाम। साईं को जेके छके जा जेके थियनि था पिया, इहो छा मसइलो हल थींदो या न? ऐं ॿियो अर्ज़ु आहे साईं जेके पंजाब में, केपी ऐं बलूचिस्तान में उमिरि माना 45 साल आहे सर्विस जी, ऐं सिंध में हिननि माना 33 साल की आई आहे बिहार जी ॿिया वॾी साल सां साईं थोरो ॻाल्हाए त हिन में माना उमिरि कुझु संग में रियात में बेरोज़गारी साईं सिंधो केॾी आहे साईं? जेके टिनी सूबनि में जेका उमिरि मथे आहे नौकिरी जे हिसाब सां 45। ठीकु आहे साईं। अब्दुल शकूर मेमन कराची मां। जी मेमन साहब छा चाहींदा?
हाँ जी साईं, अस्सलाम वालेकुम भाईजान। असल ॾिसो न त हेतिरो असां वटि अलहमदुल्ला सिंध में जेको केनालनि जे हवाले सां हली रहियो आहे, जिदोजहदियूं सभु शइ जेकी हींअर असां जूं काफ़ी तंज़ीमूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿाहिरनि मुल्कनि में असां सम्झूं था, जीअं सिंधी का बरात लंडन में हूंदी, का अमेरिका में हूंदी, जीअं दुनिया लेवल ताईं इन असांजे तकलीफ़ जी ख़बर पइजी सघे त सिंधियुनि जे जेको पाणी ते धाड़ो हयो थो वञे या हीअ शइ, इन लाइ आवाज़ कॾहिं उथारींदा उहे दोस्त असांजा? काई साहिब खां इहा महिरबानी। ठीकु साईं। पहिरीं छा हो साईं? अल्लाह बख़्श मैसर साहब। मैसर साहब छा ॻाल्हि कई? अरे छा साईं जी न ही उमिरि वारी ॻाल्हि त मां सम्झी, पहिरीं ॻाल्हि छा हुई? पहिरीं ॻाल्हि केनाल वारी हुई त केनाल न ठहणु खपे, सही आहे। साईं चवनि था त असां वटि 33 साल उमिरि एक्सटेंड कई अथनि गवर्नमेंट जॉब्स लाइ। ॿियनि शायदि साईं चवाणी त ॿियनि सूबनि में 36 साल आहे, त 36 साल कई वञे। मूंखे ख़बर न आहे साईं, अगरि ईअं आहे त पोइ ज़ाहिर सिंध ॿियनि मुल्क जो हिसो आहे। मुंहिंजी ख़्याल सां बलूचिस्तान में आहे शायदि, छो अच्छा बैकवर्ड जे करे आहे, करे त माण्हू जेके पंजाब ऐं हुते न आहे। पंजाब में न आहे, पंजाब में त 28 साईं चवनि पिया, मूंखे पक न आहे त नथो कमेंट करे सघां। ऐसे सां वरी थोरो पक करे वठिजो, यासर जो चवणु आहे त न आहे पंजाब ऐं KP में, तव्हां थोरो पक करे वठिजो। अच्छा, साईं चवनि था मेमण साहिबु त ॿाहिरियां जेके असांजी साना आहे या हीअ जेके मुख़्तलिफ़ ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि, इहो छो नथियूं केनाल्स लाइ आवाज़ कनि? साईं थोरी देरि अॻु मेमण साहिबु मूं चयो, ॾिसो इहो त मुहबत जो सौदो आहे। इहो त इहो कंहिंखे ज़ोरी कंहिंखे मिंथ मेड़ करे, केरु मूंखे अची मिंथ करे साईं हिन मौज़ू ते ॻाल्हायो, हीअ त रूह जो सौदो आहे साईं। जी हा। ऐं नथो चवां त हुननि खे घटि तकलीफ़ थींदी हूंदी जेके उते वेठा आहिनि, डायस्पोरा आहे सिंधी जेका उते वेठी आहे, उन्हनि खे सिंध जे माण्हुनि खे उते तकलीफ़ न हूंदी। हाणे तुंहिंजो कॾहिं कीअं रद्दमल ॾेखारणु चाहींदा, इहो फरमाइशी प्रोग्राम त करे नथो सघिजे। त आउं न कंदो आहियां अमूमन, यार हीअ करणु खपे हीअ करणु खपे, हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। लेकिन नेचुरल आहे त अगरि हू हिते सिंध जे इशूज़ सां पंहिंजे पाण खे ॻंढियल रखंदा आहिनि, त ज़ाहिर हीअंर सिंध जो मोस्ट ॿरंदड़ इशू आहे, त देरि सवेर हुतां बि हू तंज़ीमूं पंहिंजो को न को रद्दमल त ॾेखारींदियूं। कॉलर सां मिर्ज़ा ख़ान कोसो पलीजाणी मां। जी कोसो साहब छा चवणु चाहींदा? मनसब डायरी नवाब शाह। जी डायरी साहब छा चवणु चाहींदा? जी डायरी साहब आवाज़ अचे थो? जी जी सर अचे पियो। जी साईं। सर जेको आहे सो ही केनालनि ते थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं केनालनि ते असांजो हिकु शेर बि आहे, साईं वाह चवीं थो बुख न ॾींदुसि, सिंध जो पाणी ढुक न ॾींदुसि, जहिड़ो आपो जहिड़ो थींदो, यादि करे छॾ अहिड़ो थींदो, दुनिया ॾिसंदी जंग कंदासीं, सिंध ऐं पंजाब जो दंग कंदासीं। साईं जेको ही सिंध ऐं पंजाब जो सिंधु दरिया जो पाणी पियो विकामियो वञे, इन जे असांजे सभु समूरा केनाल नामंज़ूर आहिनि जेके इन ते साईं हिकिड़ो सिंध खां जियापो फिरियो पियो वञे, इन ते ॻाल्हायो। ठीकु साईं। केनाल नामंज़ूर। हा साईं, सिंध जे माण्हुनि में कंसेंसस आहे, मूं अर्ज़ु कयो पिए। ऐं हुते ही ॾिसणो इहो आहे त ही केतिरो असांखे, छाकाणि त अञा बि ही जेके हिकिड़ा मुख़्तलिफ़ शहरनि में, नंढनि वॾनि शहरनि में रिएक्शन ॾिसूं पिया, ही वकीलनि जो त ऑर्गनाइज़ड हो, न त ॿियनि हंधनि ते पंहिंजे माण्हुनि कया पिया। हुन में अञा ॾिसूं त अंग कॾहिं माण्हुनि जो वधे थो, पर पाणे थींदो आहे, ही पाण मुरादो शयूं थींदियूं आहिनि, पर अगरि पाण मुरादो थियणु शुरू थी वियूं त आउं बार बार इहो अर्ज़ु कयां थो त पोइ ॾुखियो थी पवंदो। लेकिन जेका ॿी शइ कॉलर ॿी शइ जेका थी कल्ह त भई अॻवानी जेके आहिनि उन्हनि खे 31 मार्च ताईं जी डेडलाइन ॾिनी वई आहे, त उहे 31 मार्च ताईं हलिया वञनि। पर जैसे मूं अॼु अंग्रेज़ी अख़बार में पढ़ियो त मूंखे ख़बर मां तासुर इहो मिलियो त इहा डेडलाइन छा सिर्फ़ु इस्लामाबाद ऐं रावलपिंडी डिवीज़न में रहंदड़ अॻवानियुनि लाइ या सॼे मुल्क लाइ आहे? उसूलन त सॼे मुल्क लाइ, पर हाणे ऐं उन में बि चयो पियो वञे त हीअ जेके अॻवान ID कार्ड रखंदड़ आहिनि, यानी अगरि हिते कंहिं शिनाख़्ती कार्ड ठाराए वरितो आहे या हिते उहो नारा वग़ैरह आहे त उहो भले हिते रहिया पिया हुजनि। छा इशारो हिन 31 मार्च जी डेडलाइन जो सिर्फ़ु उन्हनि अॻवानियुनि लाइ आहे जेके अमेरिका बहादुर जॾहिं भॻो हितां अफ़गानिस्तान मां टपड़ी ज़ोर तकड़ में निकिरी वियो न हितां, जेको जो ट्रम्प चए थो त वॾी शर्मिंदगी वारी असां रिट्रीट कयो, त उहो हिते छॾे वियो हो अलाए घणा हज़ार माण्हू अफ़गानी इस्लामाबाद में। सिर्फ़ु गणती छा वफ़ाक़ी हुकूमत खे उन्हनि जी आहे? हीअ जेके कराची में हिते हुते वेठा आहिनि, इहे हैदराबाद में सॼे सिंध में पखिड़िया पिया आहिनि, इन्हनि जी न आहे?
छाकाणि त अगरि हू इस्लामाबाद ऐं पिंडी वारा बि रीलोकेट थी लॾे अची कराची में रही पवनि त पोइ उन्हनि उहो भले रही पवनि छा. हा पोइ बसि ॻाल्हि टेंशन न आहे पोइ. सो इहो त ज़ाती आहे. एक्चुअली छा आहे त यू सी वी हैव टू हाणे इनफ थी वियो, इलाही थी वियो यार. हाणे त ट्रम्प बि हुतां जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि उहे कढे पियो. हाणे असीं केसि ताईं रखिया वेठा हूंदासीं. ऐं हू जेको ब्रादर मुल्क आहे उहो असांखे ब्रादर सम्झे ई कोन थो. असीं महिमान नवाज़ी में पूरा आहियूं. भला हिननि खे सिंधियुनि में सभिनी में हाणे चइजो बाबा तव्हांजो मुल्क सुखियो थी वियो आहे, हुनजी करंसी बि स्टेबल थी वई आहे, असांजो डॉलर वठी वठी हू बि सुखिया थी पिया आहिनि, वापसि वञो. बसि उते वरी थोरो घणा ॿिया मसइला आहिनि न. अच्छा अमेरिका जी जेका हले पई ॻाल्हि त हाणे ज़ाहिर इहे बि ज़ाहिर अमेरिका छॾे वियो आहे, हुनजे करे वॾी परेशानी आहे. स्टेट डिपार्टमेंट अॼु वरी पाकिस्तान जी सफ़री पाबंदी त पाकिस्तान ते लॻाइण लाइ उहा ॿी ॻाल्हि आहे, पर पंहिंजे सिटीज़न्स खे बि वॉर्निंग्स ॾेई छॾियूं आहिनि त पाकिस्तान न वञिजे, टेररिज़म ऐं आर्म्ड कॉन्फ्लिक्ट्स जा ख़तरा आहिनि. होॾा जेको पेंटागन जो स्पोक्स पर्सन आहे उहो चए थो त पाकिस्तान खे असां चयो हुयो त इहो माण्हू गिरफ़्तार करे ॾे, तॾहिं असांखे पाकिस्तान गिरफ़्तार करे ॾिनो आहे. पर पोइ जॉइंट कोऑपरेशन जेको हुयो या इहा का ॻाल्हि पोइ हाणे सम्झ में नथी अचे. पाकिस्तान उमेद त लॻाए पियो त IMF मां का रिलीफ जी ॻाल्हि ईंदी, पर IMF बि जवाबु ॾेई छॾियो. हुननि चयो त बाबा न, बैंकुनि खां कर्ज़ो बि नथा वठी सघो, GST अगरि ख़तमु करणु चाहियो था बिजली ते त उहो बि नथा कयो. त ॻाल्हि इहा इलाही मिक्स. त हीउ जेको हमरा दाइश वारो ॿधी असां हवाले कयो आहे, उहो त असां कहिड़े कानून जे तहत कयो आहे असांखे अञा ताईं नथो ॿुधायो वञे. पर पेंटागन सफ़ा असांजी महिरबानी मञंदे मञंदे असांजी ॻिची में सॼी फिल्म विझी छॾी. चवंदो बाबा असांजो पहिरीं त चयो पियो त गॾियल सॼियल कोऑपरेशन हो, यानी अमेरिका असांखे इंफॉर्मेशन ॾिनी पई, असां रुॻो ॿाह मां झले हुनखे हवाले कयो आहे. हाणे पेंटागन चए थो न बाबा पाण ई ॿधो अथव. सो माना जेको रिएक्शन अचिणो आहे, ज़ाहिर हू जेके ही दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि इहे अमेरिका जो त कुझु बिगाड़े न सघंदियूं. असां हिते 16 मतिलबु सो लेकिन पोइ तव्हां जिथे इशारो कयो पिया त भई जॾहिं एतिरी असांजा थोरा मञो पिया त पोइ असां ते सफ़री पाबंदियूं छो पिया हणो. पोइ वरी तव्हां IMF सभु सम्झूं था त IMF कंहिंजे चए में हूंदी आहे. IMF असांजी न बिजली तां GST हटाइण ॾिए थी, यानी असां जेको ख़्वाबु ॾिठा त बिजली असीं सस्ती कंदासीं उहो 3 रुपया कईसीं पर वधीक न करे सघंदासीं, हिन जो मतिलबु थियो. ऐं अगरि बैंकनि खां पाकिस्तान कर्ज़ सरजी न वठे त कीअं मुल्क कीअं हलाए, कीअं पूरो घर जो ख़र्च कीअं हले, बुर्ची खानो कीअं हलंदो पोइ. जी हा. सो बैंकनि खां त कर्ज़ु वठिणो पवंदो. फासाए छॾियो अथऊं. ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब. नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ ॾियां.